हिकड़ा आखे दूजा मने, ओंदा आख्या रब न बने। जो को मुझो ये वीडियो बदीअ ते मुश्तमिल है, तो बदी केतरी ज़रूरी है। अगर तव्हां वटि बदी हुंदी, बदी घर खां शुरू कयो ऐं पंहिंजे ॻोठ खां शुरू कयो, पंहिंजे शहर खां शुरू कयो, सूबे खां शुरू कयो, मुल्क ताईं बदी कयो। ऐं बदी वारो हथियार जंहिं वटि बि आहे उन ते केरु क़ाबिज़ बि न आहे, उन ते केरु हावी बि कोन्हे ऐं उन वटि अलाह जो वॾो गंज थी थो वञे। बदीअ ते हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॿुधायांव थो। नंढे हूंदे मुंहिंजे वालिद साहब मूंखे ॿुधायो, उहो तव्हां सां शेयर थो कयां। अॻे हूंदा हुआ वेड़ा, हाणे त मुहबतूं ख़तमु थी वियूं आहिनि। भाउ खां बि विथी थी वई आहे, भित अची वई आहे, दरवाज़ा अलॻि थी विया आहिनि। अॻे वॾियूं मुहबतूं हूंदियूं, वेड़े में वॾी मुहबत हूंदी त हिकिड़े घर मानी तयारु आहे त सभु उहे वेड़े वारा अची गॾु खाईंदा हुआ, सभु कुझु साम्हूं ॾिसंदा हुआ। कंहिंखे तकलीफ़ हुई त भॼी वञी हुन वटि पहुचंदा हुआ। अॼु त दीवारूं अची वियूं आहिनि, वॾो फ़र्क़ु पइजी वियो आहे। हिकिड़ो हमराह बंदूक खणी शिकार लाइ जॾहिं निकिरंदो हो त घरवारी खे चवंदो हो त मूंखे जल्दी कर छुरी खणी ॾे, देगड़ी चाड़, बार बार मां शिकार करे मोटां थो। वञे त 8-10 पखी शिकार करे अचे, डेली हिननि जी चहराण हुजे, बचड़ा खाई सुकून कनि। वेड़े वारे हमराह ॾिठो, यार ये करे छा थो, जॾहिं बि चई थो वञे 8-10 पखी मारे थो अचे। हिनखे बि अची शौक़ु थियो त मां बि शिकार कयां। हिन बि बंदूक खई, घरवारी खे चई जल्दी कर छुरी खणी ॾे, देगड़ी चाड़, बार बार मां शिकार करे थो अचां। घरवारी चयोसि तूं शिकार करे त पहिरियां अच, अॻ में देगड़ी चाड़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तूं शिकार करे ईंदे त देगड़ी चाड़ण में कहिड़ी देर आहे, बाहि बारण में कहिड़ी देर आहे? हीउ वियो झंग जी तरफ़ शिकार करण लाइ। उते पखियुनि जो टोलो ॾिसी उते हिन बंदूक जो सिधी कई त पखी अॻे ॻाल्हाईंदा हुया, पखी हिनखे खिलिया। चई हाणे तूं बि असांजो शिकार कंदे? हिन चयो छो, मुंहिंजो माइट जेको शिकार रोज़ करे वेंदो आहे, चइबो हुनजी बदी आहे घर में, तो जहिड़नि जो शिकार त असां कंदा आहियूं। उहो ॾाढो हैरान थियो, बहरहाल हिन ठका छॾियो पर पखी सभु उॾी विया। इहो हिकिड़ो मिसाल बदी ते आहे। हाणे पखी बि सम्झी था वञनि, जंहिंजी बदी न हूंदी आहे, पखी बि हुन खां भॼी था वञनि। तव्हां बदी कयो, यकीन कयो त दुनिया जी का बि ताक़त तव्हांखे केराए नथी सघे। अगरि तव्हांजी बदी हूंदी त तालीम तव्हां वटि, सिहत तव्हां वटि, अमुन तव्हां वटि ऐं सभु कुझु तव्हां वटि हूंदो, तव्हां माला माल थी वेंदव। पर जंहिंजी बदी न आहे त उहे अॼु बि ॾिसो, तव्हां ॻोठ ॾिसंदव, वॾा वॾा शहर ॾिसंदव, किथे ॾिसंदव जिते बदी न हुई, उहे झेड़नि में झगड़नि में बर्बाद थी चुका आहिनि। जंहिं बि बदी न कई उन्हनि जा नस्ल तबाह थी विया। अगरि मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे पसंदि अचे त बराए महिरबानी मुंहिंजो हीउ वीडियो पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो, लाइक कयो, कमेंट्स कयो, मुंहिंजे फेसबुक पेज खे फॉलो कयो, मुंहिंजो यूट्यूब चैनल शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो।